मुस्तफ़ा हुन जो नालो आहे। 17 साल हुनजी उमिरि आहे ऐं घरों जेको आहे तड़ करे निकितो आहे सुबुह जे टाइम ते, पोइ मदे जी आयो आहे, चोपल वठणु आयो आहे या कुझु बि, हुन खां पोइ घर वापसी न आयो आहे। आसमानी कपिड़ा पातल अथसि, 17 साल छोकिरे जी उमिरि आहे, दुबड़ो आहे, पढ़ियल बि, स्कूल बि पढ़ंदो आहे, हा 4 दर्जा स्कूल बि पढ़ंदो आहे 5, मतिलबु मदे जी अचण खां पोइ जेको आहे न न न कुझु बि सही आहे, बेहतर आहे, ज़बान में थोरो हॿकंदो आहे, हा ॿियो हूअं ओके आहे, हा हा हर शइ ॿुधाए सघे थो, माशाअल्लाह कदावर आहे, हा माशाअल्लाह कदावर आहे। न न असांजो को अहिड़ो बि कुझु बि न आहे, पर असां ईअं चऊं था थी सघे मथां कंहिंजे हथ आहे या किथे बि आहे, माना ख़बर आहे या को ॾिसे थो करे थो त महिरबानी थींदी। वालेकुम साईं, चवण जो मक़सदु ईअं आहे, असां शेख आहियूं, जिंदे दरे में वेठा आहियूं। असांजो नंढड़ो आहे, नाले ग़ुलाम मुस्तफ़ा, 16-17 साल हुनजी एज आहे, उमिरि आहे। आसमानी कपिड़ा हुनखे पातल आहिनि। सुबुह जे टाइम हो पंहिंजो विंजी सिंजी ईअं चई निकितो आहे त मां मदे जी वञा थो चंपल वठणु। सुबुह खां वठी हे टाइम थियो आहे, उहो असांखे नज़र न आयो आहे किथे बि। असां पूरी मदे जी मिट माइट ओसो पासो सॼो तर असां ॾिसी वाइसी आया आहियूं, ॻोल्हा कई आहे, असांखे को बि ॾस पतो न आहे मिलियो। जंहिं बि भाउ खे, दोस्त खे, मिट माइट खे, रिश्तेदार खे, कंहिंखे बि ख़बर अचार पए, महिरबानी करे असांखे इतलाउ कंदा या कंहिं बि ओस पास वारे वेझे थाणे ते इतलाउ ॾींदा।